ॿिनि टिनि ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते सिर्फ़ु हिकु ई न्यूज़ ॿुधां पियो। कोलकाता में हिकिड़ी लेडी डॉक्टर सां रेप कयो वियो, ज़्यादती कई वई। ख़ैर इहो मसइलो जेको आहे सिर्फ़ु कोलकाता इंडिया ताईं महदूद न आहे, पर इहो हर शहर हर मुल्क जो मसइलो आहे। पंहिंजे सूबे सिंध जे शहर लाड़काणे खे ॾिसूं त उते बि ॿिनि लेडी डॉक्टर्स, डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन काज़मी चांडका मेडिकल कॉलेज जूं जेके स्टूडेंट्स हुयूं उन्हनि सां इहो वाक़ियो थी चुको आहे। उन्हनि सां रेप कई वई ऐं नतीजतन उन्हनि सुसाइड करे छॾियो। तौर पर मुशाहबत पाई गई है। दोनों के जिस्म और कपड़ों से मिलने वाले नमूने एक ही शख्स के हैं। सिर्फ़ औरतूं ई न पर ॿार बि हिन सोसाइटीअ में महफ़ूज़ न आहिनि। ज़ैनब जे वाक़िए जे बारे में त तव्हांखे ख़बर ई हूंदी। इहे त सिर्फ़ु चंद वाक़ियात आहिनि जिन जी तव्हांखे मूंखे ख़बर आहे, छो त इन्हनि खे मीडिया कवरेज मिली, इन्हनि जी ॻाल्हि सोशल मीडिया ते हली। इन खां अलावा अलाए केॾा अहिड़ा वाक़ियात आहिनि जेके इज़त गैरत ऐं ड्रिज जे करे ॻाल्हि खे दॿाए छॾींदा आहिनि ऐं ग़लति कमु कंदड़ हिकु स्टेप अञा अॻिते वधी ईंदा आहिनि। ऐं मां दावा सां चई सघां थो त सूबा सिंध में हर रोज़ एॾा हज़ारे वाक़ियात थींदा हूंदा, पर ही वेचारा गुरबत ऐं नाउमीदीअ जे दलदल में एॾा त फाथल आहिनि जो ही अहिड़नि वाक़ियात खे नज़रअंदाज करे छॾींदा आहिनि। हाणे इन्हनि सभिनी वाक़ियात में असुल कसूरवार आहे केरु? सरी जेके वाक़ियात थियनि था औरतुनि सां, उन्हनि खे सेक्सुअली एब्यूज़ थो कयो वञे, इन में असुल कसूर आहे कंहिंजो? असुल कसूरवार उहे औरतूं पाण आहिनि। औरतूं जेकॾहिं पंहिंजो लिबास, पंहिंजा कपिड़ा सही पाइनि न त अहिड़ा वाक़ियात थियनि ई न। अच्छा सर, मतिलबु तव्हां पिया चओ त औरतुनि खे जेको आहे मर्दनि खां पुछी करे पोइ कपिड़ा पाइण घुरिजनि? सर माइक आहे हुन वटि। हा, मर्दनि खां पुछी करे पोइ कपिड़ा पाइण घुरिजनि, पंहिंजे हस्बैंड खां पुछी करे पोइ कपिड़ा पाइनि। अच्छा सर, पोइ त तव्हांजी वाइफ जेका आहे तव्हांजी चॉइस जा कपिड़ा पाईंदी हूंदी, हा न? न बाबू, पंहिंजी मर्ज़ी जी मालिक पाण आहे, मुंहिंजी ॿुधंदी न आहे। अबे साले, कभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ। इहे त सिर्फ़ु अहिड़ा मर्द हुया जेके सिर्फ़ु औरतुनि खे ई कसूरवार ठहिराईंदा आहिनि, पर असांजे सोसाइटीअ में अहिड़ियूं औरतूं बि आहिनि जेके इहो बिलीव कंदियूं आहिनि त हिन दुनिया में किनी ज़ात जेका आहे उहा मर्द ज़ात आहे। जेकॾहिं मर्द ज़ात न हुजे हा त इहे वाक़ियात थियनि ई न हा। ओ मासी, जेकॾहिं मर्द ज़ात न हुजे हा न त तूं बि न हुजी हा। बीबी हवा खे हज़रत आदम मां ठाहियो वियो। सभु मर्द ग़लति न आहिनि हूंदा, कुझु मर्द ग़लति हूंदा आहिनि। उन्हनि कुझु मर्दनि जे करे सॼी मर्द ज़ात खे ग़लति चवणु जाहिलियत आहे। हाणे इन में असुल कसूरवार आहे केरु? असुल कसूरवार तव्हां आहियो। असुल कसूरवार इवन मां आहियां। असुल कसूरवार असां सभु आहियूं। कोलकाता में डॉक्टर को ज्यादती के बाद कत्ल पर आज मुल्क भर में डॉक्टर्स की एक रोजा हड़ताल है। एहतजाज के जिस्म और कपड़ों से मिलने वाले नमूनों में हैरान कुन तौर पर मुशाहबत पाई गई है। दोनों के जिस्म और कपड़ों से मिलने वाले नमूने एक ही शख्स के हैं। पहिरियों कसूर असांजो इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे एजुकेशन न आहियूं ॾींदा, सही ग़लति जी सम्झ न आहियूं ॾींदा। उन जे करे उहे वॾा थी पोइ इहे कारनामा कंदा आहिनि। कॾहिं बि तव्हां कोई रेपिस्ट पकड़ियो न त उन खां सवाल ज़रूरु कजो त उन जे पेरेंट्स जे बारे में। उनखे ख़बर न हूंदव जेको पाण ई रेप थो करे उन जा पेरेंट्स। ऐं ॿी ग़लती असां सभिनी जी इहा आहे त असां जेको आहे जेंडर इक्वेलिटीअ खे प्रमोट न आहियूं कंदा। किथे जेको आहे मर्दनि खे वधीक तरजीह ॾेई करे औरतुनि जे राइट्स खे ख़तमु करे छॾींदा आहियूं, ऐं किथे जेको आहे औरतुनि खे वधीक तरजीह ॾेई करे मर्दनि जे राइट्स जो ख़्यालु ई न आहियूं कंदा, जेको बिल्कुलु सरासर ग़लति आहे। ग़लति ई आहे, पोइ उहा औरत करे या मर्द करे। ऐं टीं ग़लती असांजी इहा आहे त असांजो कानून मज़बूत न आहे। कानून जे मथां असां अहिड़ा माण्हू इलेक्ट करे विहारे छॾिया आहिनि जिन खे कानून जे काफ़ जी बि ख़बर न आहे। अहिड़ा माण्हू जेके आहिनि अहिड़ा वाक़ियात करे खुलेआम सुकून सां घुमंदा वठंदा आहिनि। मुड़ुसु माण्हू रेप नाहे कंदो, या त इज़त सां निकाह कंदो आहे या वरी। चलो कुझु मिंटनि लाइ सोचूं था त मां जेको आहे हिकु ॾींहं जो CM हुजां त मां जेको आहे अहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ कहिड़ो एक्शन खणां। कुझु माण्हू चवंदा त इन्हनि खे मारे छॾियो। न एॾी नंढड़ी सज़ा ग़लति आहे। कुझु माण्हू चवंदा इन्हनि खे सरेआम सभिनी जे साम्हूं फांसी ॾिनी वञे त इहो जेको आहे हिकिड़ो इबरत जो निशान ठहे। बाबा निशान थिए, माना माण्हू खे यादि कनि। ग़लति आहे, इहो ग़लति आहे। कुझु माण्हू जेके आहिनि चवंदा आहिनि त अहिड़नि माण्हुनि खे ज़िंदा दफ़नाए छॾिजे। ग़लति आहे। अहिड़नि माण्हुनि जो बंटी कटे उन्हनि खे ईअं छॾे ॾिजे। यार भाई जल्दी कर ले, मैंने कहीं और जाके भी काटनी है। तुझे तेरी माँ की कसम, अगर तूने मेरी काटी तो। मुंहिंजो सिस्टर्स, इन्हनि दरिंदनि जी तरबियत फ़िलहाल मुमकिन नज़र न पई अचे, त इन जे करे तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त पाण करणी पवंदी। स्कूल कॉलेज वञण लाइ जेकॾहिं तव्हांखे घरां निकिरणो पवे त कोशिशि कयो त उन्हनि रूट्स सां वञो जिन ते माण्हुनि जी आमदरफ़्त घणी हुजे। सुनसान गलियुनि घिटियुनि जो शॉर्टकट कॾहिं बि न वठो।
जेकॾहिं काई अहिड़ी सिचुएशन क्रिएट थी पए जिथे तव्हांखे 0.01% बि शक थिए त तव्हां उहा जॻह जल्दी छॾे हलिया वञो ऐं कोशिशि कयो जेकॾहिं मुमकिन थी सघे त तव्हां जेको आहे सेल्फ डिफेंस जा क्लासिस वठो उन में जेको आहे कुंफू कराटा वग़ैरह सिखो त तव्हां सां ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं अहिड़ी का सिचुएशन क्रिएट थी पए त उन सां तव्हां पाण ई मुंहुं ॾेई वञो। ऐं पेरेंट्स लाइ इहो मैसेज आहे त पंहिंजी सिस्टर्स ऐं डॉटर्स खे जेको आहे कंहिं बि मेल टीचर वटि सेपरेट पढ़ण लाइ कॾहिं बि न मोकिलियो। जेकॾहिं तव्हांखे उन्हनि खे सेपरेट पढ़ाइणो बि आहे त कंहिं लेडी टीचर वटि पढ़ायो। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि जेका मां बिलीव कंदो आहियां ऐं उनजे पोयां मुंहिंजी थोरी घणी रिसर्च बि आहे, औरत खे जेको फ्रीडम मिलियो, जेका आज़ादी मिली स्टेट ऑफ मदीना में, उहा शायदि ई दुनिया जी हिस्ट्रीअ में औरतुनि खे मिली हुजे। तक़रीबन 1450 साल बाद असां अॼु बि हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे सुञाणूं था ऐं उन्हनि जा किस्सा पढ़ूं था। त मां पंहिंजी सभिनी सिस्टर्स खे रिकमेंड कंदुमि त तव्हां जेको आहे उन्हनि जी ज़िंदगी ज़रूरु पढ़िजो। दुआ आहे अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, हिफ़ाज़त में रखे। हिन वीडियो में सिर्फ़ु एतिरो ई, मिलंदासीं ॿिए कंहिं सुठे वीडियो में। ख़ुशि हुजो तव्हां सभु हमेशह।